अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम आयल मेंबर्स के अचो त कुरान सुकून सिंधी में भलीकार चवंदा। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। अॼु इंशाअल्लाह सूरह आल इमरान कंप्लीट कंदासीं 190 खां 200 आयत नंबर ताईं। ऐं ॾिठो वञे त असां 286 आयतूं पढ़ी आयासीं, सिखी आयासीं सूरह बकरा जूं, ऐं 200 आयतूं असां कंप्लीट कयूं सूरह आल इमरान जूं। आई बिलीव कि रुकू नंबर 20 हूंदो साईं। टोटल 20 रुकू आहे। जी मुंहिंजा साईं, सही बिस्मिल्लाह था चओ। रहमान रहीम। जी जी। जज़ाकल्ला ख़ैर। तमामु मेंबर्स जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे साथ ॾिनो, सपोर्ट कयो। इनशाला नेक्स्ट क्लास में सूरह निसा खां शुरू कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं। ओवर टू यू। जज़ाकल्ला ख़ैर। महिरबानी साईं भाई को अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमईन। वाकई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह जो वॾो शुक्र कजे जंहिं असांखे तौफ़ीक़ नसीब कई आहे। न त दुनिया में ॿिया घणा कम कारियूं आहिनि जिन में माण्हू टाइम ॾेई सघे थो पियो। सूरह आले इमरान जो जेके आख़िरी 10 आयतूं आहिनि, इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे किताब में पढ़ियो आहे त जॾहिं तहजुद लाइ उथंदा त इहे दुआऊं पढ़ी, माना 10 आयतूं पढ़ी पोइ तहजुद जी निमाज़ बि शुरू कंदा हुया। घणेई किसान करण खां त काफ़ी शयूं करे सघजनि थियूं, पर अहम ॻाल्हियूं जेके बि हिन जे बारे में आहिनि कोशिशि कबी त उहे कवर कजनि। ऐं हाणे हिन में ॻाल्हि इहा आहे त तव्हां सिंधी में ॾिसो था पिया त हिन में टॉपिक जेको उनवान आहे न, मूंखे सम्झ में न पियो अचे उनवान छा में छा छा रखिजे हिन जो। ऐं मूं ॾिठो इहे दुआऊं आहिनि हिन में ॾाढियूं ज़बरदस्त। उनवान पोइ दुआऊं रखूं था पिया त दुआऊं सिखूं इंशा अलाह ताला उहे, ऐं यादि रखण जूं क़ुरानी दुआऊं, छो जो हुन में जॾहिं असां उहा दुआ पढ़ंदासीं त हिकु त सुनत मुबारक पूरी थींदी, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि घुरियूं आहिनि। ॿियो, क़ुर जे पढ़ण जो फ़ाइदो अलॻि, ऐं क़ुर जी दुआ आहे त इनशा अलाह ताला हुन में अलाह साईं फ़ाइदो बि एतिरो नसीब कंदो। असां इनशा अलाह ताला पूरी कंदासीं सूरह आल इमरान। इमरान न, ने न, अॼु। हाणे तव्हां हिन में ॾिसो अरबी जो आहे लफ़्ज़, कोशिशि कंदासीं। असांखे बि टाइम लॻो आहे सम्झण में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरो सवलो कोन्हे, ॿी ॿोली आहे। पर तव्हां ॾिसंदो त मां हिते ॿ शयूं खणी आयो आहियां, हुन में तव्हां ॾिसंदो त जेके लफ़्ज़ असां ॻाल्हायूं था पिया उहे असल अरबी जा लफ़्ज़ आहिनि। इन करे असांखे थोरी कोशिशि खपे थी, लफ़्ज़ असांखे सम्झ में ईंदा वेंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे वोकेबुलरी ॿी बि घणी आहे सम्झण जे लाइ, पर बहरहाल हाणे ॾिसो हिन में लिखे पिया स नुन ही। स नुन ही खे ॿ ॻाल्हियूं सम्झी सघजनि थियूं हिन में। वर्ब कीअं ठहियो, स नुन हा न थियो, नुन हो न थियो, नन ही न थियो आहे। सॉरी, इन ते वेंदासीं त घणी ॻाल्हि थी वेंदी। तव्हां ॿ ॻाल्हियूं जेके असां सिखियूं आहिनि उहे सिखो। स माना छा थींदो आहे? स माना सिघो ई, माना मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, माना असां कंदासीं, कई त न आहे न, मादी त कोन्हे। पूरी कयूं था पिया उहो बि कोन्हे को, कंदासीं अॼु, इहो असां ज़िक्र कयो। सीन तव्हां जॾहिं ॾिसो न, मुस्तक़बिल जी ॻाल्हि थींदी। निहायत लफ़्ज़ असांजो सिंधी आहे या न आहे? हिन में जेको नून आहे न, ही नून पेश, इहो अथव असां। कीअं असां आहे उहो पोइ सिखंदासीं, फ़िलहालु एतिरो अंडरस्टैंड कजे। नून पेश माना असां, निहायत माना छा थींदो आहे? आख़िरी ॻाल्हि थी वई न, माना पूरी कंदासीं। छा पूरी कंदासीं? सूरत आल इमरान। कॾहिं पूरी कंदासीं? इनशा अलाह ताला अल यौम माना अॼु, इन डेट ते। इहो आहे इन जो तर्जुमो। ठीकु आहे, इनशा अलाह ताला कंदासीं। आयत शुरू थिए थी 190। हिन में आयत शुरू किथां थी थिए? इन जी माना सभिनी खे ख़बर आहे बेशक। हाणे तव्हां हीउ लफ़्ज़ ॾिसो, इहे तव्हांखे ख़बर आहे या न आहे? फी माना में, ख़ल्क़ समावात वल अर्द, ख़ल्क़ण में कंहिंजे, समावात माना आसमान या आसमान न,
कोई ॿुधाईंदो? कोई अनम्यूट करे ॿुधाए। आसमान। समावात, आसमान न। आसमान भी जमा में। जमा में, हा, बिल्कुलु सही सही चयो तव्हां, बिल्कुलु जमा जमा वधीक में थींदो। जमा। आसमान न, छो जो समाव थींदो आहे हिकिड़ो आसमान। असमा, उहो थींदो हिकिड़ो आसमान। असमावात, इहो थींदो आसमान। ऐं इहो लफ़्ज़ मोहन सां तॾहिं हिन रंग में रखियो वियो आहे। वल अर्द, ऐं अर्ज़ ज़मीन, ज़मीन त हिकिड़ी आहे न। ठीकु। त हाणे इन जे ख़लकण में बेशक छा, अञा ॿी ॻाल्हि हले थी पई। इख़्तिलाफ़ रखिबो आहे। इख़्तिलाफ़ छा हूंदो आहे? माना तव्हां हिकिड़ी ॻाल्हि था कयो, मां ॿी ॻाल्हि थो कयां, इहो आहे इख़्तिलाफ़। अलाह पाक लफ़्ज़ कयो आहे इख़्तिलाफ़ छा जो, अल-लैल व नहार। लैल सभिनी खे ख़बर आहे राति, नहार ॾींहुं। ठीकु आहे न। हाणे अल-लैल रातियूं बि चई सघिजे थो पियो, इहो इसमें जिन्स थींदो आहे, हिनखे चइबो आहे वख़्तिलाफ़ लैल व नहार। ॾींहंनि जे ऐं माना रातिनि जे ऐं ॾींहंनि जे फिरण गिरण में, हिन में इख़्तिलाफ़ छा थींदो? फिरण गिरण जो कॉन्टेक्स्ट थींदो सिंधी जो न। हूअं त थींदो इख़्तिलाफ़ माना वरी ख़िलाफ़ को, राति ईंदी आहे त को ॾींहं जे ख़िलाफ़ कोन थी वेंदी आहे, त तूं वञणु अचिणो पियो त इन करे तूं हली वञ। माना अलाह पाक जो सिस्टम रखियो आहे त राति थिए थी, राति जे पुठियां ॾींहुं थो अचे, वरी ॾींहुं ख़तमु थो थिए, वरी राति पुठियां थी अचे। हाणे इहो आहे इन माना बेशक ख़ल्क़ समावात वल अर्द वख्तिलाफ़िल लैल वन नहार ला आयातिन। ला आयातिन छा आहे? इहो आहे निशानियूं ले उलिल अलबाब। हाणे तव्हां हिते तिलावत जो हिकिड़ो नंढो तजवीज़ जो क़ाइदो आहे, उहो हिते ॾेखारियो वियो आहे इदगाम में कामिल। इन गुनू न थींदो, तनवीन आहे न हीअ, ला आयातिन, तिन छा आहे, नून अची वियो न। नून अची वियो माना नन्हेशन चइबो आहे अंग्रेज़ी में। नून अची वियो त माना तनवीन थींदी थींदी, नून जो आवाज़ु निकिरणु खपे। नन्हेशन तनवीन हुजे त नून जो आवाज़ु निकिरणु खपे। ही त वरी ॿी ॻाल्हि थो करे, गुनू न थींदो। छाजे करे न थींदो? ही जेको तिन आहे उहो हिन लाम सां जॾहिं मिलंदी न, लाम ऐं रा, इहे ॿ अखर आहिनि, उन सां जॾहिं शद आहे न, हिनखे मिलाइबो हिन सां, त पोइ गुनू न करिणो आहे। इहो हिते कामिल थींदो। ठीकु। नाक़िस हूंदो आहे जॾहिं गुनू न करे, अहिड़ा लफ़्ज़ थींदा आहिनि जंहिंमें गुनू बि थींदो, लफ़्ज़ ॻाल्हाइबो हिन सां, पर पोइ गुनू थींदो तनवीन जो, हिन में न थींदो। ल आया तिल, तिल तनवीन ख़तमु थी वेंदी, तिल हिकिड़ी कसर सां खणिबो, तिल उलिल अलबाब, उलिल अलबाब। ठीकु थियो। आयत थी चवे, इहो असां अरबी में आयत खे ॾिठोसीं पियो, सम्झण जे लाइ सिंधी में। ठीकु। माण्हू तर्जुमो पढ़ंदा आहिनि, अलहमदिल्ला तमामु सुठो आहे, पढ़णु खपे। के के शयूं हूंदियूं आहिनि त सम्झण जो तरीक़ो कीअं हुजणु खपे, जॾहिं असांखे अलाह जा लफ़्ज़ सम्झ में ईंदा न, त असां पाण सम्झी वेंदासीं किथे वक़फ़ो करणु खपे, किथे न करणु खपे। निशानियूं हूंदियूं आहिनि न हूअं। हाणे तव्हां मक़सदु ॾिसो ॻाल्हि जो, इन फी, फी माना में, बेशक इन में, कहिड़ी ॻाल्हि में? ख़ल्क़े समावात वर्द, ओ हिकिड़ी हीअ ॻाल्हि आहे। व ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? इख़्तिलाफ़िल लैल व नहार। इहे ॿ ॻाल्हियूं, इन्हनि में बेशक छा आहे? ला आयातिल लिउल अलबाब। ज़रूर ला थींदो आहे लाम ताकीद। ला खे जेकॾहिं ज़बर हुजे न, कसरा हूंदी आहे त ला में हर्फ़ जर थींदो आहे। हर्फ़ जर ते लाम, कॾहिं कॾहिं फतह बि ईंदी आहे, पर उहा कंडीशन बि हूंदी आहे। लहू जेकॾहिं थिए न, लहू, उहो पोइ ॾिसंदासीं, पर फ़िलहाल ल ते फतह ईंदी, ऐं हिनो वर्ब आहे न ही इस्मा, सॉरी। ल माना ज़रूर। ठीकु आहे। ज़रूर निशानियूं आहिनि कंहिंजे लाइ? सम्झ वारनि लाइ, इन अकुल वारनि लाइ। माना अलाह पाक हिकिड़ी अजीब कंडीशन ई आहे। हे सभु निशानियूं त पयूं आहिनि, पर हिन सभिनी खे इहे निशानियूं अलाह जो नज़र नथी अचनि। तॾहिं त दरिया वेठा घुमनि पढ़नि था पिया, पंहिंजो पाण थो थिए। वाह वाह, बहितरीनु, पंहिंजो पाण थो थिए। पंहिंजे पाण खे तव्हां ॾिठो अथव? तव्हां पंहिंजे पाण पैदा थी विया आहियो, ऐं अकुल जो अंधो माण्हू थींदो न, त बिल्कुलु ईअं ई ॻाल्हाईंदो, त भई पंहिंजो पाण थो पियो थिए। भई कहिड़ी शइ पंहिंजो पाण थी आहे ताईं? हा, हाणे वञी मसइलो थो इहो थिए त भई जेकॾहिं इलेक्ट्रिसिटी जो को क़ानून आयो, का फिज़िक्स जो क़ानून आयो, त उनजे किताब में लिखियो पियो आहे त न्यूटन ॾिनो, कंहिं अर्शविदस ॾिनो, कंहिं ॿिए साइंसदान ॾिनो, कंहिं अरबी जे साइंसदान ॾिनो, पर ॾिनई त उहे हुया न, हुननि जे किताब में लिखियो पियो आहे।
पर ॻाल्हि इहा आहे, अलाह ते जॾहिं ॻाल्हि ईंदी, साईं पोइ अलाह आहे किथे? अलाह खे ॾिसणो आहे, पोइ मञिणो आहे। भई उहो अलाह उहो ई त चए थो पियो त निशानियूं आहिनि न। अकुल वारो अलाह अकुल पंहिंजो थोरो डंप त न थियो न। ऐं ॿी ॻाल्हि इहा, त मां हिकिड़े दोस्त खे इहो चयो हो, ॾाढो काफ़ी हुन डिस्कशन थींदी रहंदी आहे। मूं चई तव्हां छा था चाहियो? तव्हां हिकिड़ी पॉइंट साबित करे वञो त धैर्य थियण में फ़ाइदो आहे, त मां अॼु इस्लाम छॾियां थो। मूंखे ॿुधायो त सही न, का ॻाल्हि त प्रूव कयो न, तव्हां चवणु छा था चाहियो? हिकिड़ी ॻाल्हि कर त जवाबु ॾियो, ॿी ॻाल्हि कर त जवाबु टियों। मुंहिंजे हिकिड़ी ॻाल्हि ते त बीहो न कंहिं ते। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा, हाणे तव्हां साइंस जा कानून वेठा आहिनि, पर तव्हां जे किताब लिखियो आहे, हुन में लिखिया पिया आहिनि, अॼु मञूं था असां, पर तव्हां हुन सां मिलिया आहियो छा? न्यूटन सां केरु पाण मिलियो आहे? कोन मिलियो आहे न। त किताबनि तां सम्झो था न, त अलाह सां बि तव्हांखे मिलण जो कहिड़ो फ़िक्र अची पियो आहे? पढ़ो किताब हुनजो, उहो तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। हाणे अकुल एक्सेप्ट न करणो अथव त माण्हू साइंस खे बि एक्सेप्ट न कयो आहे। पोइ न कयो भले, तव्हांजी मर्ज़ी। पर ॻाल्हि छा आहे त इन्हनि में निशानियूं आहिनि, इहो तइ थी वियो। ठीकु। त ल आयातिन इहो कीअं थियो? इहो ईअं थियो त ल प्लस आयातिन, ल माना ज़रूर, यानी अलाह पाक ॿ ॻाल्हियूं कयूं हिते। थोरो तव्हांखे क़ुर शरीफ़ जी अॼु हिकिड़ी ॻाल्हि ॿी सम्झ में अची वई न, त तव्हां अंदाज़ो लॻाईंदो त इहो टोन कहिड़ो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे न, अॼु में त निशानियूं आहिनि न, पोइ अकुल वाला निशान न, अलाह ईअं न चयो आहे न। अलाह छा चयो आहे? इन, शुरू किथां कयो अथसि? इन माना बेशक। हाणे बेशक खां पोइ जेका अॻिते ॻाल्हि हले थी पई, माना हुन ते स्टैम्प लॻी वियो, इट इज़ लाइक दैट। वरी इन कंहिंमें ख़ल्क़ समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैल वन नहार। हाणे इन्हनि ॿिनि खे जेकॾहिं तव्हां एक्सप्लेनेशन में वेंदो न, त 2 कलाक खपनि घटि में घटि। समावाति वल अर्द में छा शइ न अची वई? सॼी फुल किंगडम अची वई न। उन में बि निशानियूं आहिनि। उन पोइ राति ॾींहं जे फेरे घेरे में कमाल न आहे। पूरी जेका एस्ट्रोलॉजी जेका अची वञे, मां मतिलबु ग़लति चवंदो हुजां, तारनि जो इल्मु आहे, ॾींहं राति कीअं थियूं थियनि, कीअं समुंड मां पाणी था ठहनि, हली अलाए छा न छा तव्हां हुनखे एक्सप्लेन करे सघो था पिया साइंस जे टर्म्स में। हीअ राति ॾींहं को ईअं त कोन थो थिए। तव्हांखे सिज खे सम्झणो पवंदो, तव्हांखे गैलेक्सी सम्झणी पवंदियूं। ठीकु थियो। हाणे हिनखे असां केतिरो सम्झूं? पर ॻाल्हि इहा, इन ते अलाह पाक चयो इन। वरी अलाह पाक जॾहिं इहा ॻाल्हि थो करे त इन में निशानियूं आहिनि, त अलाह जी ज़रूरत कहिड़ी? इन फी ख़ल्क़ समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैल वन नहार आयातिन लिउल अलबाब। अकुल वारनि निशानियूं आहिनि न। ल आयातिन ज़रूर आहिनि। जेको नथो ॾिसे उनखे अखियूं कोन न, या कॾहिं हुन सां सम्झे कोन थो पियो। अलाह, ल आयातिन माना निशानियूं। ॾिसो हिकिड़ी आयत आहे, हुन में केतिरो ज़ोर लॻायो वियो आहे त इहा शइ आहे। आयत चइबो आहे हिकिड़ी निशानी खे। निशानी छा हूंदो आहे? हिनखे हिन जा ॿ मतिलबु हूंदा आहिनि, असां इहो कवर करे चुका आहियूं। हिकु त क़ुर शरीफ़ जी आयत खे बि आयत चइबो आहे। ॿियो काई बि निशानी आहे, मर्द औरत नंढो वॾो, जंग जर जपल, सभु इहे निशानियूं अलाह पाक जूं। ठीकु। 191 खां 94 ते हलंदासीं त इन में क़ुरानी दुआऊं आहिनि। अचो ॾिसूं इनशा ताला। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लज़ीन, हाणे दुआ हिकदमि कोन अची वई आहे। थोरो तव्हां कॉन्सेप्ट ॾिसजो त कहिड़ो थो शुरू थिए, कीअं थो थिए। अल्लज़ीन माना उहे माण्हू, उहे माना उहे माण्हू, सॉरी, यस्कुरुन अल्लाह, जेके यादि कंदा आहिनि अलाह खे, क़ियामन बीठे, असां क़याम कंदो आहियूं न निमाज़ में, वक़ूदन वेठे, क़ाइदो कंदा आहियूं, व अला जुनूबिहिम, ऐं पंहिंजनि पासनि पर। जुनूब उर्दू वारा हुनखे चवंदा आहिनि साउथ खे, पर हिते जेको ट्रांसलेशन आई आहे, पंहिंजे पासनि पर। ऐं तफ़सील में आयो आहे त इहा ॻाल्हि खणी कदुर निमाज़ लाइ आहे। यादि करणु जेको आहे न, अलाह पाक खे तव्हां क़ुर पढ़ो, तव्हां ज़िक्र अलाह जो कयो, तस्बीहूं पढ़ो, वीडियो ॿुधो, जेके बि कयो, सभ खां बेस्ट कहिड़ी शइ आहे जंहिंमें तव्हांजो मुकमिल यादि करण में अची थी वञे, सभु इबादतूं अची थी वञे। कहिड़ियूं? ज़ुबानी, बदनी ऐं क़ल्बी, टे। उहा कहिड़ी आहे? उहा निमाज़ आहे। त पोइ इहो चए त फ़िक्र गौर कंदा आहिनि ख़ल्क़त में, पैदाइश में, या आसमान में ज़मीन जे। वरी अलाह रिपीट कयो आहे इहा आयत में। उहे माण्हू जेके यादि कंदा आहिनि अलाह खे वेठे, न बीठे, ऐं वेठे, ऐं पंहिंजनि पासनि पर, ऐं फ़िक्र कंदा आहिनि, यानी गौर कंदा आहिनि ख़ल्क़त में या पैदाइश में कंहिंजी, आसमाननि ऐं
ज़मीन जी पैदाइश में गौर कंदा आहिनि। यानी ही जॾहिं क़ुर शरीफ़ जो तव्हां एनालिसिस कंदा न, भई अलाह पाक जॾहिं चए थो त उहे ईअं कंदा आहिनि, ठीकु आहे, कहिड़े हालत में कंदा आहिनि उहो हिन में ॿुधायो वियो आहे। क़यामन वक़ूदन वाला जुनूबहिम, हिन हाल में हूंदा आहिनि तॾहिं बि अलाह खे यादि कंदा आहिनि। इन्हनि हालनि में जॾहिं अलाह यादि कंदा आहिनि त पोइ छा कंदा आहिनि, फ़िक्र ऐं गौर कंदा आहिनि अलाह जे ख़लक़त में ज़मीन आसमान। पोइ इहो चवंदा आहिनि, पोइ हाणे ऐं चवंदा आहिनि इहो हिते लिखियल ई कोन्हे को, ही ब्रैकेट में आहे। गौर करे पोइ छा चवंदा आहिनि, सिधी सां हीअ दुआ आहे, रबना मा ख़लक़त हाज़ा बातिला, हे पालनहार, हे रब मुंहिंजा, हे असांजा, सॉरी, हे रब असांजा, रब ना माना असां, पालनहार असांजा, मां माना नाहे, पहिरियों इनकार जी ॻाल्हि आई, मां ख़लक़ त ना आहे ख़लक़ियो थो, छा ना आहे ख़लक़ियो थो, ही सॼो त मां सॼो पियो तदबुर कयां थो पियो अलाह जे आयतुनि में, मां थो चवां त ना आहे ख़लक़ियो थो। अॻे त ॾिसो आहे त छा थी चए, हा दा बातिला, ही जहान अजायो, बेमक़सद तो न ख़लक़ियो आहे, अलाह अकबर। एॾा सुहिणा। यानी अलाह पाक ही जेका शइ ख़लक़ी आहे इन जो को मक़सदु आहे, पालनहार असांजा, ही तो न ख़लक़ियो आहे सवाइ मतिलबु त ही को तूं बातिल कोन ख़लक़ियो आहे, बेमक़सद न आहे, अजायो न आहे इहो चवंदा आहिनि। अञा आयत हले थी पई, भई ख़लक़ त आहे न। हिन में असां ॾिसूं ही असां लास्ट टाइम ॾिठोसीं त सर्फ ऐं नव चवंदा आहियूं असां। ग्रामर में सर्फ छा थींदो आहे, जंहिंमें लफ़्ज़नि खे ठाहियो वञे। ख़लक़ त हिन ते ख़लक़ त आयो, ख़लक़ ती छो न आयो, हाज़ा छो आयो, ज़ालिक छो न आयो, तिल्क छो न आयो, ठीकु। ऐं ॿियो हाज़ा खे ईअं छो लिखियो वियो आहे, हाज़ा खे ज़बर ऐं अलिफ छो आहे, माना ई लफ़्ज़ जेको बि ठहे थो न, जीअं सिंधी में हूंदो आहे न, सिंधी असां लिखूं था पिया, तव्हां अंग्रेज़ी जा ॾिसंदा न लिखंदा SINDHI, के लिखंदा SINDHEE, भई आख़िर हिकिड़ो मसइलो आहे, ईअं छो था लिखूं। स्पेलिंग जेका आहे न उहा पाबंद हूंदी आहे ॿोली जे लाइ, उहे माण्हू ॿोली वारा कीअं था लिखनि, पर असां इहो थिया त अंग्रेज़ी में था लिखूं। तव्हां जॾहिं सिंधी खे सिंधी में लिखंदव त तव्हांखे ॿियो को चारो कोन्हे, सीन, नून, धा ऐं या, ऐं धा खे तव्हां ज़ेर ॾींदव, तव्हां चवंदव सिंधे, भई कंहिं तव्हांखे चओ त सिंधी चओ, संधे चओ त वधीक सुठो आहे न लफ़्ज़, नथो थी सघे। ॿोलीअ जेको लफ़्ज़ ठाहियो तव्हांखे उन सां हलणो आहे। रब आहे, रब खे रब था चऊं, हिनजी स्पेल रब आहे, बेरे छो न चयोसीं हुनखे रब थी वञे हा, ईअं थी नथो सघे। ॿोली जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि, माना हाणे ख़ाली आहे हिते असां ग्रामर फ़िलहाल कवर कोन कंदासीं, पर ॾिसणो इहो आहे त ख़लक़ त हेॾी वॾी ॻाल्हि अलाह पाक कई आहे, उहो असां टाइम बचो त आख़िर में ॾिसंदासीं, जेको वेठो या जेको वञे न त स्लाइड में हूंदो। पोइ अॻिते छा चवंदा आहिनि, अच्छा हिकु इहो हूंदो आहे सर्फ लफ़्ज़ ठाहिणु। हाणे हीउ लफ़्ज़ आहे पाक, सिंधी में था चऊं पाक, इहो जेकॾहिं पाक, पाके नथा चई सघूं, पाक खे ज़बर ॾींदासीं त जमो थी वेंदो पाक, माना इहो, पर इहो थियो लफ़्ज़, इहो आहे सर्फ। हाणे मूंखे जॾहिं खणी अचिणो आहे त पाक आहीं तूं, हाणे मूं जुमिलो ठाहिणो आहे, इहो माना मां छा ॾिसंदो हिन में, सेंटेक्स, माना मां इहो ॾिसो न, न बि छा थी चए, पाक आहीं तूं जे लाइ मां जॾहिं ॻाल्हि कंदुसि त पाक आहीं तूं, पर मां ईअं चवंदो त आहियो तूं, भई ठहंदो ई न, मां इहो न बि चवंदो त न न न न, इन लफ़्ज़ खे तूं हीअं इस्तेमालु कंदे, उहो त पोइ माना निकिरंदी, न त इहो लफ़्ज़ ई सही न आहे। अहिड़ो इहो सर्फ ऐं न, इनशा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। पोइ अञा छा चवंदा आहिनि वरी, हाणे हिते आयो त पूरी थींदी, ॾिसजो हिते बि डेस्टेज कोन्हे, सुभान फ़क़ीना अज़ाब अन्नार, पाक आहीं तूं, पाक खे छा चइबो आहे, पाक उहा ज़ात हूंदी आहे जंहिंमें को ऐब न हुजे। ऐं अलाह पाक जेकॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त पहिरियों लफ़्ज़ कहिड़ो हूंदो आहे, सुभानक। यानी असां दुनिया जी काई बि शइ ॾिसूं, एॾी ब्यूटीफुल का हुजे, एॾी बहितरीनु हुजे, एॾो हद खां मथे हुन में हर परफेक्टनेस हुजे न, का न का, का न का में ख़ब नज़र ईंदी कंहिंखे। ऐं अलाह पाक आहे बेबा, इन करे जेको बि इहो सॼो तदबुर कयोसीं, पाक आई तूं मुंहिंजा मौला। जेकॾहिं पाक न हुजे, ऐब उन में हुजे, पोइ त का बि शइ बातिल ठाहे छॾींदई, पोइ सही कान ठाही, पोइ हिन ते बि तनक़ीद आहे, हुन ते बि तनक़ीद आहे। न, हिकु त का तनक़ीद कोन्हे, का सभु शइ, काई शइ अजाई न आहे। ऐं ॿियो हाणे त चवां मां, अलाह साईं पाक आई तूं, फ़क़ीना, तंहिं करे बचाए असांखे अज़ाब नार, बाहि जे अज़ाब खां बचाए, बसि
इहा दुआ थी वई, तुंहिंजो तस्वीर तुंहिंजो ज़िक्र कयोसीं, तुंहिंजे आयतुनि में तदबुर कयोसीं। हाणे असांखे वाक़ई तूं तंहिं करे अज़ाब नार बाहि जे अज़ाब खां असांखे बचाइजांइ। पर किन अज़ाब नार घणनि ॿियनि जाइनि ते आवा तव्हां ॾिसंदो। पहिरीं पंहिंजा सूर बलकर में न पढ़ियो होसीं 201 मिनहुम व मिनहुम यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। के जो का के अमर आहे माना बचाए बचाए। अलाह साईं लाइ अमर न हूंदो आहे, उहो अर्ज़ में करे खणिबो, पर ग्रामेटिकली इहो अमर जो पार्ट आहे। दुआ में न बचाए, कंहिं कुझु आहे घुरिजे थी का, ईअं न आहे त अलाह जे जेकर तूं बचायां थो तुंहिंजी महिरबानी उहो सुम्हली पियो थी वञा, बचाए बसि। माना असां तोखे अर्ज़ु कयूं था पिया। त आल इमरान जी जेका 16 नंबर आयत में बि इहो पढ़ियोसीं, الذين يقولون ربنا إننا آمنا فاغفر لنا ذنوبنا وقنا عذاب النار। बचाए असांखे बाहि जे अज़ाब खां। केॾी ज़बरदस्त दुआ मङणी आहे। इहे ख़ासि तौर ते पढ़णु खपे न, इहे हर वक़्तु हर दुआ खां पोइ पढ़णु खपे। आयतुल कुर्सी बि पढ़णु खपे ऐं इहे जामे दुआ आहे अल बकर 201। ठीकु थियो। अलहमदिल्ला रब आलमीन ते आया पूरी थी। ऐं हूं था पिया 192 ते टाइम सां थियो आहे। ठीकु आहे। 192 चए थी पई रबना, वरी दुआ आहे, ए पालनहार असांजा, ना माना असां, इनक मन तुदखिल नार। हाणे वरी इन में ॾिसजो त इन आयो अथव वरी, बेशक क माना तूं, मन तुदखिल जंहिंखे तूं, त माना तूं, तुदखिल हिते तूं तव्हां न थियो आहे छो जो हिन में वाव कोन्हे को, तुदखिलू हुजे त तव्हां हुजे, पर अलाह पाक खे डायरेक्ट थो चए वञे। ए पाण असांजा माना असां डायरेक्ट अलाह सां ॻाल्हायूं था पिया। बेशक तूं, तूं कंहिंसां ॻाल्हाइबो आहे? साईं तव्हां जेको मतिलबु असां ॿिए लाइ ॻाल्हाईंदा आहियूं, साईं तव्हां हुन सां ॻाल्हायो अमजद साहिब सां, अमजद साहिब मुंहिंजे भरिसां कोन्हे, मां जंहिंसां ॻाल्हायां थो कम्युनिकेशन मुखातिब सां थो कयां। साईं तव्हां ॻाल्हायो, साईं तूं ॻाल्हायो भला, साईं तोखे मां हिकिड़ी ॻाल्हि चई, साईं तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि चई, माना मां डायरेक्ट हुन सां कम्युनिकेट थो कयां। हिते आहे डायरेक्ट कम्युनिकेशन। जंहिंखे तूं दाख़िल कयो बाहि में, मन माना जंहिंखे, तुंहिंजे ख़ाली नार, नार माना बाहि, पोइ छा थियो? फ़क़त अख़ज़ त हू, उहो जेको मन आहे न उनखे तो छा थियो त तहक़ीक़, फ़क़त कद माना तहक़ीक़, वॾी ॻाल्हि आई हिते, बेशक तूं जंहिंखे दाख़िल कयो बाहि में त तहक़ीक़ ख़्वार कई तंहिंखे, अख़ज़ त हू, ऐं पोइ अलाह पाक चए थो वमा लिज़ालिमीन मिन अंसार, न आहे ज़ालिमनि जो को मददगार, न ज़ालिमनि लाइ को मददगार कोन्हे। मां हिते मां नाफ़िया थींदो आहे। कि अंसार जेको आहे न उहो जमा हुआ, अंसार अंसारी जमा हुआ, हुननि जो को मददगार न थींदो, माना कोई मददगार न थींदा हुननि जा, ईअं सम्झे खणी मुफ़रत थींदो आहे नासिरुनि। माना ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जो को बि कंहिं क़िस्म जो मददगार कोन थींदो, जंहिंखे अलाह पाक दाख़िल करे छॾियो त दोज़ख में, पोइ उन्हनि जे लाइ को मददगार कोन्हे। इन करे त अलाह पाक पहिरियों कड़ी दुआ थो चए, फ़क़िना अज़ाबन नार। ठीक थियो। अॻिते हलूं था पिया 193, वरी दुआ आहे, रब न, हे असांजा रब, हे पालनहार असांजा, समीना मुदाई युनादी। हाणे ये दुआ न आहे, ही स्टेटमेंट आहे। यानी असां ॿुधो, समीना, ना केरु आहे? ना माना असां। हिन में ॾिसो ना 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 ईंदो आहे, जत के ना ना ना, असां 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 असां, ही बहितरीनु आयत आहे असांखे सम्झण जे लाइ। असांखे माना असां लफ़्ज़ खे, बेशक असां ॿुधो हिकु सॾींदड़ खे, मुनादी न थियो असां, हर्फ़ निदा ऐं मुनादा, मुनादा माना जेको कॉल करे, जंहिंखे सॾियो वञे। समय न ॿुधायोसीं हिकु सॾींदड़ खे, जेको सॾींदड़ आहे मुनादी आहे। असां चवंदा मुनादी फेरादी, अॻे मुनादी फेराए छॾी पंहिंजे शहर में, भाषा हूंदा, का बि शइ ॿुधाइणी हूंदी व्हाट्सएप ते कोन ईंदी, उहा ॿुधाईंदा त पोइ दोल खणी वञो सभिनी माण्हुनि खे ॿुधायो, उहो मुनादी थींदी आहे उहा। असां ॿुधो हिकु सॾींदड़ खे, युनादी उहो सॾे पियो, इहो छो, इहा माना उहो, तुनादी हुजे माना तूं सॾे पियो, पर इहा युनादी, उहो सॾे पियो छाजे लाइ? लिल ईमान, ईमान लाइ। ऐं चए पियो त छा, अन आमिनू बिरबिकुम, त तव्हां आमिन ईमान आणियो पंहिंजे रब ते। पोइ असां छा कयोसीं, आमन ना, पोइ मञियोसीं असां ईमान आंदो। पोइ हाणे रब ना, ए पालण असांजा, फ़ग़्फ़िर लना ज़ुनूबना व कफ़िर अना सय्यातिना व तवफ़ना मअल अब्रार। लाजवाब। इहा मूंखे अञा यादि करणी आहे, मूंखे यादि न आहे इहा हक़ीक़त में, ॾाढी बहितरीनु दुआ आहे। पोइ बख़्श तूं असांखे गुनाह असांजा,
गुनाह त थी विया, बख़्श कर हाणे गुनाह जो हिसाब थी वियो त वेल में अची वेंदासीं। ऐं मेट या मेसार पटी न मेसाईंदा असांखे लिखी करे, वरी हुनखे मेसारे करे ॿीहर लिखिबो हो। वरी कफ़िर जेको लफ़्ज़ आहे न हिते, कफ़िर कफ़िर चइबो आहे कुझु इनकार करणु, ॿियो ढकणु। हाणे हिते चयो आहे कफ़िर अना, ये ढक असां खां, सही आहे ते न असांजूं मदायूं गुनाह कमी बेशियूं, तवफ़ना ऐं मौत अल्टीमेटली सक्सेस चाहे, तवफ़ना माल अबरार, ऐं मौत ॾे असांखे भलारनि मां। हिकिड़ी दुआ खपे, पर इहा दुआ क़बूल थिए न जॾहिं अलाह पाक सफ़ा आहे न त ढक जो ढक हाणे पात ॾेई पनाह जो हिन जो शहर में मोकल न करे सघियूं, उहो पोइ वरी इनशा क़बूल करे। अञा दुआ हले थी पई, 194 बि आहे त रबना वातिना, ऐं पाण असांजा, ऐं ॾे तूं असांखे, इहो बि अमर आहे, अलाह जे लाइ अमर न थींदो, अलाह लाइ थींदो अर्ज़ु। कहिड़ो अर्ज़ु आहे उहो ई आहे। आतिना माना ॾे असांखे छा, ॾे तूं असांखे, आते न तूं असांखे छा, मां वअतना, उहो जंहिंजो तो अंजाम कयो, वाइदो कयो, अलाह रुसलिक, रसूलनि सां, या पंहिंजे नबियुनि जे ज़रिए असां सां, मां वअतना असां सां कयो हुयो, अलाह रुसलिक, अलाह माना मथां न थींदो, अलाह जी माना त निकिरंदी माना पंहिंजे रसूलनि ज़रिए। ठीकु आहे, असांखे कीअं ख़बर अलाह कहिड़ो वाइदो कयो आहे। सॉरी, वला तुखज़िना, उहो ई वरी अचे थो, न तूं ख़्वार कजि कंहिंखे, असांखे, तुखज़िना यौमल क़याम, ॾींहं क़याम जी। ॾींहं क़याम छा आहे इहो, क़यामत त असां चवंदा आहियूं, क़याम उहो ई आहे जंहिंसां निमाज़ में बीहंदा आहियूं न, क़याम कंदा आहियूं, उन ॾींहुं सभु क़यामत में उथंदा। कोई वेठो न हूंदो सोफ़नि ते, हुनजा जेके हारी नारी ॿिया टिया असां जहिड़ा हुनजे वरी सोफ़नि जे हेठां वेठा न हूंदा हुते, साईं साईं जीअं चओ, पहिरियों में वेठा हूंदासीं, ऐं दिलि मथे ॻाल्हि ई न थिए, जे ज़रूरत उते न हूंदो त मिटी ते बीहंदासीं, पर साईं मथे वेहे असुल वॾे पलंग ते बहितरीनु नमूने सां, जंहिंमें को कुशन हुजे बहितरीनु, त साईं खे थकावट न थिए। गाॾी ते आवा नई नई वॾी गाॾी ते, पर थकिजी न पियो हुजे। ऐं असां जेको 3 किलोमीटर पंधु करे आहियूं साईं जी ज़ियारत लाइ, उनखे वरी पेर में वेहणो आहे मिटी ते, अब साईं खां परे मथां दज़न खे लॻी वई त मसइलो थी वेंदो। छा कपिड़ा न हुनजा, ला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। ऐं पाण असांजा इहे जेके अॼुकल्ह जूं गादियूं आहिनि न, इहे पुराणी गादियुनि जंहिंजा नाला आहिनि न, उन्हनि अलाह वास्ते जेको कयो पाण खे फना कयो, उहो ॾेखारियो। पर हाणे इहे गादियूं सुठा पैसा था ठहनि, जेका हिन जा चंदन जी पेटियूं त ॾिसो, असांखे हिन में होश अचणु खपे। बहरहाल, ए पाण असांजा, एॾे तूं असांखे उहो जंहिंजो तूं अंजाम कयो असां सां पंहिंजे पैगम्बर ज़रिए, जे ज़माननि मुबारक सां, ऐं न तूं ख़्वार कजो असांखे ॾींहं क़यामत ॾींहुं ख़्वार न कजे मुंहिंजा मौला। इन कला तुकिल्फ़ में, छो त तूं न आहे कंदो, तूं ख़िलाफ़ वर्ज़ी वाइदे जी, अलाह न कंदो ख़िलाफ़ वर्ज़ी। पोइ 195 ते हलूं था पिया, हीअ हिते कमु नथो थिए पूरो, अञा अॻिते हलंदी आहे त हीअ कमाल जी आयत आहे। एॾी दुआ घुराए थो पियो अलाह। जॾहिं असांजो हिकिड़ो आहे मेंबर आहे सिंध में, मुंहिंजी अज़ीज़ आहे पंहिंजी, मुंहिंजी पुफी आहे बल्कि, उहा चवंदी आहे अब्दुल रशीद, पर इहे दुआऊं त घुरूं था, अलाह साईं छा क़बूल फरमाए न, कहिड़ी ख़बर आहे। मां हिकु बाक़ी ॿुधाईमांसि ॻाल्हि, लिसा या इरादे सूर अलगाशा में, मां चयो ॾिस त सही, मुंहिंजो मुंहिंजी पुफी मुंहिंजी प्यारी, खण त सही क़ुर, शुरगासी आहे पढ़, हुजो इहो महिल नाइम, लिसा या रादीअ, अमलनि जो सवाबु कोन्हे, कोशिशि ते तव्हांजा मुसरा हूंदा। इहा असांजी कोशिशि त आहे न, कोशिशि कयो बसि, इंशाअल्लाह अलाह साईं पाण खटाईंदो। अलाह पाक चए थो फस्तजाब लहुम, हल पोइ क़बूल कई दुआ उन्हनि लाइ, उन्हनि जी संदन पालनहार, लहुम रबो, दुआ हली अलाह पाक अॻे ई ख़ुशख़बरी ॾेई थो छॾे, क़बूल कई दुआ उन्हनि जी, पोइ बाक़ी फ़िक्र छा जो आहे। पोइ भले गुनाह कंदा हलूं न, एॾो जॾहिं आसुर आहे त गुनाहनि खां हटंदा हलूं। अलाह पाक वरी छा थो चए, कोड़ा आहे त ॾिसो, हुनमें कमालियत हूंदी, हिन में मुकमिल माना हूंदी। फस्तजाब लहुम रब्बुहुम, इहा आहे त पूरी हिते अलाह पाक फरमाए थो, अन्नी ला उदीउ अमल आमिलिन मिनकुम व मिनकुम मिन ज़करिन औ उनसा, बेशक आऊं, हाणे वरी त बेशक आयो आहे, इहो तव्हां लफ़्ज़ नोट कंदा कयो सदाईं। का बि ॻाल्हि इन सां शुरू थिए न, सम्झो त इहा ॻाल्हि का अहम पई थी थिए। इन ला उदीउ, आऊं न विञाईंदुसि, हाणे इहो आऊं किथां आहे, हिन हमसा मां आहे, हिनखे पोइ ॾिसंदासीं, पर आई आहे छा, आऊं बेशक आऊं न विञाईंदुसि, अमल आमिलनि, अमल माना को बि अमल, आमिलनि माना अमल कंदड़ जो, को अमल न विञाईंदुसि, मिनकुम तमाम जा, कंहिंखे नथो चए उन्हनि मंझां, तमाम जा जिन खे फ़िक्र थो थिए।
इन में अॻिते थोरी ॿी ॻाल्हि थी अचे, तव्हां केरु मिन ज़करिन औ उनसा, कंहिं मर्द या कंहिं औरत जो कोई अमल न विञाईंदुसि, बअदकुम मिन बअद, के किन मां पैदा थियल आहिनि, जे सभु हिकु जिन्स आहियो, माना पाण में हिक ॿिए में आहियो, उन्हनि खे बाग़नि में पोइ न ही अॻिते थींदो सारी। अच्छा पोइ हिकु बाग़नि में जो मां थी वई ॾियां, ये त हिते हिते मुंहिंजे ख़्याल में बाग़नि में जो वहनि थी हुनजे हेठां त मिनता ते अलहानार, ये मुंहिंजे ख़्याल में को स्लाइड रहिजी वई आहे, उहो हिन माना जी, यानी के किन मां पैदा थियल आहिनि सभु हिकु जिन्स आहियो, उन्हनि खे बाग़नि में जो वहनि थी वयूं उन्हनि जे हेठां, माना उहो ॾींदो अलाह पाक, अमल कंहिंजो कोन विञाईंदो। इन जो हिकिड़ो चवनि था पिया त उन नालो बि लिखियल आहे कंहिं तफ़सीर में, हज़रत बीबी का हुई, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कई त, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको किसो हले थो पियो फ़ाइदे जो या कुझु बि, पोइ सभिनी में औरतुनि जो ज़िक्र आहे, असांजो अमल कयूं थी त असांजो छा थींदो। इन ते चवनि था इहा आयत थी त अलाह पाक क्लियर कट ज़िक्र कयो त न कंहिं मर्द जो न कंहिं औरत जो कोई बि अमल ज़ाया थींदो, सभिनी जो अजूरो मिलंदो बहितरीनु जन्नत इंशाअल्लाह। पोइ वरी अॻिते लिखो पियो त फल्लदीन हाजरू, अलाह पाक हिन सां ॿी शइ गॾी थी अचे त पोइ जिन माण्हुनि वतन छॾियो, हिजरत कई, ऐं उहे कढिया विया पंहिंजे घरनि मां, हिजरत छो कंदे घरनि कढियो वेंदो आहे न, ऐं खेनि तकलीफ़ ॾिनी वई, उखरिजू मिन दियारिहिम व ऊज़ू फी सबीली, लेकिन तकलीफ़ ॾिनी वई मुंहिंजे रस्ते में, सबीली, सबीली माना मुंहिंजो रस्तो, अलाह पाक उन्हनि जी ॻाल्हि थो करे, जंहिंजे अलाह जे रस्ते में वतन छॾियो, उनखे घर मां कढियो वियो, ऐं उहे क़तल कया विया, त ज़रूरु मां मिटाईंदुसि उन्हनि खां उन्हनि जूं मदायूं बुरायूं, ऐं ज़रूरु मां दाख़िल कंदुसि उन्हनि खे बाग़नि में, जो वहनि थी उन जे हेठां नहरूं, जन्नत जी ॻाल्हि आहे। माना हिजरत जेका थी उन में वॾो हुनजो अजुर हुयो, छो जो जिन हालतूं हुयूं न, किथे हिकिड़े मां पढ़ियो त हज़रत बीबी आयशा रवायत आहे त हिजरत हुते ख़तमु थी, जेको ज़ुल्म हुयो, हाणे पोइ आज़ादु आहिनि सभई, हीअ जेके ॿिया हिजरत वग़ैरह ॿुधूं था पिया न, उहो त अलाह बहितर थो ॼाणे, पर इहे को इस्लाम जे लाइ हिजरतूं कोन हुयूं, इहे पॉलिटिकल हिजरतूं आहिनि, पॉलिटिकल फ़ाइदा वठण लाइ ॿी ॻाल्हि आहे, नोमूल ठहियो हल बाबा हलूं, इहे सभु पॉलिटिकल बेनिफिट्स आहिनि जेके वरिता विया। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त इहा हिजरत जेका हुजे, उहा क़ुर पाक में जेका आई आहे ॻाल्हि हीअं, ऐं ॿियो हिन जे तफ़सीर में ॾिसिजे त हिजरत त ख़तमु थी वई हुते, पर बहरहाल अलाह त बहितर ॼाणे अॻियां वरी, असां एतिरा आलिम न आहियूं जो हुन ते डिस्कस कयूं करूं। अलाह पाक फरमाए थो पियो 195 हिते आहे त पूरी थी थिए, सवाबन में निंदियल आहे, उहो बदिलो छा आहे, सवाब माना बदिलो, सवाब असां चवंदा आहियूं न त सवाब अजुर मिलंदो, पर सवाब हक़ीक़त में बदिले लाइ थिए थो पियो, सवाब में निंदियल आहे, अलाह वटां हुननि जे लाइ उहो आहे बदिलो आहे, अलाह वेंदो हुस्न सवाब, अलाह उन वटि ई आहे चङो बदिलो, हर शइ जो बदिलो थींदो आहे न, तव्हां कहिड़ी ॻाल्हि कयो न बदिलो थींदो, इहो बदिलो अलाह वटि आहे, जेको वाहिनि ते वेठो वहनि थी पयूं उहे जन्नत मिलंदी, ऐं उहो कंहिंजे लाइ केरु थो ॾे बदिलो, अलाह वटि ई बहितरीनु बदिलो आहे। बाक़ी असां माण्हुनि जे बदिलनि जे लाइ ॾिसंदा वठंदासीं त जेतिरी ज़िंदगी में जेके चङा मिलियूं मिलियूं, न त अज़ाब ई मिलंदा, बदिलो सुणो अलाह वटि आहे बसि, माना अलाह सां कनेक्टेड हुजे हर ॻाल्हि में। ला यगुरन्नक, हाणे 196 थी हले, पंज ठीकु आहे, 196 थी चए त ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, गुर्रन्नक, क त थींदो तूं, सिधी ॻाल्हि आहे न, तूं या तोखे, या गुर निकितल आहे गुरूर मां, ऐं गुरूर जो मतिलबु जेको तफ़सीलनि कढियो धोखो आहे, छो जो गुर माण्हू करे छा कंदो, कंहिंजी कहिड़ी ताक़त आहे, थोरी तबियत सही नथी पए त टदल न खा त मथो फाटे थो पियो, हीअ त इंसानु केॾो कमज़ोर आहे, हीअं त ताक़त में अलाए छा करे हुजे, पर थोरो थोरो बीमार थी पए त वग़ैरह मानी कोन था हलनि अहिड़ी मां, ॾाढो कमज़ोर आहे इंसानु, सिहत थिए थी त पोइ ॾाढो आहे, सभिनी खे देरी कोन थो करे त तवसि नस करे छॾींदुसि मां, जेकॾहिं मुंहिंजे लाइ हिन हीअं न कयो, मुंहिंजे लाइ हिन हीअं चयो, मूंखे जेकॾहिं हीअ ॻाल्हि कई हूअं हीअं थियो, देरी कोन कंदो मां, छा था कनि, छा कहिड़ी कहिड़ी ताक़त आहे, अलाह अकबर, त ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न धोखे में विझे हरगिज़, अचणु वञणु अचु वञु अचणु वञणु उन्हनि माण्हुनि जो, उहे केरु, उन्हनि माण्हुनि जो जिन कुफुर कयो, मुल्कनि में, बिलाद चइबो आहे मुल्क खे, मुल्क, बलद चइबो हिकिड़ो मुल्क, बिलाद माना मुल्क, हाणे इन जी बि हिकिड़ी हिकमत आहे, मुफ़रदन थींदो बलद, ठीकु, ऐं माना सिंग्युलर, सिंग्युलर छा आहे, द कंट्री, ठीकु, अल बलद माना हिकिड़ी कंट्री, जमो थींदो अल बिलाद, माना इहो छा थींदो, प्लूरल आहे हिन जो द कंट्रीज़,
हाणे कंट्रीज़ में माण्हू अचनि वञनि था पिया, इहा तव्हांखे या तोखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोखे में न विझे ॻाल्हि। मक़सदु छा आहे हिन ॻाल्हि जो? दोखे में कीअं विझंदी इहा ॻाल्हि छा कंदी? मूं सम्झूं था पिया आयत पूरी आहे, हिकिड़ो मिंट, ही 96 ऐं 97 सां गॾियल आहे। वताउन कलील आहे बि आयत, पर हिन सां मक़सदु गॾिजी थो वञे। वताउन कलील, इहो फ़ाइदो आहे तमामु थोरो। सुम मावाहुम, मावा माना जाइ। हिन जो मां हिकिड़ी स्लाइड ठाही आहे, मावा जाइ। ॿियो ॿियो ॿ टे लफ़्ज़ आहिनि हिन जा, इंशाल्लाह पोइ ॾिसंदासीं। मावाहुम जहन्नम, उनजी जाइ आहे दोज़ख। बेस माना बेस माना बुछड़ो। मिहाद, मद माना चइबो आहे न हुनखे हंज खे, माना हंधु मां ॾींदी आहे की हंज ॾींदी मिहाद। महद लहद माना ख़बर, महद माना हंधु हंधु या हंज हंज, उहो बुछड़ो हंधु आहे रहण जे लाइ। ठीकु आहे, इहो फ़ाइदो थोरो आहे। हाणे ॻाल्हि छा आहे, तफ़सीरनि में अचे थो त मुस्लमाननि जी हिकिड़ी जमात खे न कुझु विसवसो थियो। हाणे विसवसो छा आहे? अलाए वसवसो अलाए विसवसो आहे, पर इहे अरबी आहे लफ़्ज़ आहिनि। उन मां असांखे ख़बर आहे त विसवसो थियो। त मुशरिकीन त ख़ुदा जे रसूल अलाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खुलियल दुश्मन आहिनि। उहो बि खेनि को फ़िक्र ई कोन्हे, ऐशो इशरत जी ज़िंदगी पिया गुज़ारीनि। कॾहिं होॾे वापारे था वञनि, कॾहिं होॾे वापारे था वञनि, जाॾे वञनि था नफ़ा था खणी अचनि। ऐं असां मुस्लमाननि जी हिकिड़ी हालत थी आहे, तंगीस थी, छड़ो मुशक़त में पइजी वियो, उन ते यादि कई वञासीं। इहो थोरो फ़ाइदो आहे, इन्हनि ते न वञो त घुमनि फिरनि था पिया। हो, हाणे इहो फ़ाइदो आहे थोरो, ऐं हुनजी जेका जाइ आहे उहा रहण जी, उहा जहन्नम आहे, ऐं ॾाढो ख़राबु हंधु आहे उहो। बुख़ारी मुस्लिम में हिकिड़ी हदीस मुबारक आहे, मां जेका जॾहिं लिखा पिया असांखे ॿुधल आहे नंढे हूंदो खां वरी, त मन मुंहिंजी तबियत सही न आहे कुझु बि आहे, पर बहरहाल मां रोई वेठुसि हिन ते। असांजा हाल कहिड़ा थी विया आहिनि, ॿुधूं घणियूं शयूं था, पर असांजे क़ल्ब ते असरु नथियूं कनि। बुख़ारी मुस्लिम में हिकु हदीस मुबारक आहे, तव्हां सभिनी ॿुधी हूंदी आहे बात ॼाण। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो त मां हिकु दफ़ो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियुमि, त मूं ॾिठो त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु तॾे ते रौनक अफ़सोस हुया, तॾी जेका थींदी आहे। ऐं संदनि मथनि मुबारक हेठां चमड़े जो वियाणो हुयो, जंहिंमें खारपुनि जे वण जो खाॿड़ जेको हूंदो आहे उहो पयल हुयो। केॾी कंफर्टेबल स्लीप हूंदी, तव्हां अंदाज़ो त लॻायो। ओए, तॾी हूंदी, मथां खाॿड़ पियल हो, ऐं पेरनि मुबारकनि तरफ़ां ॿ यानी कंडनि वारो वण जेको थींदो आहे न, उन्हनि जे पननि जो ढेर हुयो। मूं संदसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बदन मुबारक ते उन्हनि जा निशान बि ॾिठा, त मूंखे माना इहो ॾिसी त पोइ रोइणु अची वियो। पाण सुगुर रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछो, ए उमर छो थो रोई? पाण कयूं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केसर यानी रोम जा बादशाह व किसरा फारस जा बादशाह हालांकि काफ़िर आहिनि, मगर ऐशो आराम में आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह जा नबी आहिनि। रहमतुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरशा फरमाए, ए उमर, छा तोखे पसंदि न आहे त उन्हनि जे हिसे में दुनिया हुजे ऐं असांजे हिसे में आख़िरत? अलाह, ही लिखी पई आहे 1697 सही मुस्लिम जी। ही गाड़ी में छो आयो आहे? हिन जो को सबबु आहे, हिन में वॾो सबबु आहे। तव्हां मज़ो ॾिसो, पढ़ंदव न त लुत्फ़ अची वेंदो। किसो कयो थो बयानु करे हज़रत उमर साईं जन, ऐं चवे थो पियो त ए रसूल अलाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां त अलाह जा नबी आहियो, केसि में ॻाल्हाए नबी सां सां। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं, ऐं उहो कंपेयर कीअं थो करे त जेके बादशाह ॿिया आहिनि केसरो केसरा वारा, जवाब थो अचे थो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां, त उहे लफ़्ज़ त ॾिसो, हे उमर छा तोखे पसंदि न आहे त उन्हनि जे हिसे में दुनिया हुजे ऐं असांजे हिसे में आख़िरत? असां केरु आहियूं? हुते त हज़रत अबू बकर साईं बीठो हुयो, हज़रत उमर साईं जन बीठा हुया। ईअं न चए त मुंहिंजे हिसे में त आख़िरत आहे। उन्हनि जे हिसे में छा तोखे पसंदि न आहे त उन्हनि जे हिसे में दुनिया हुजे ऐं मुंहिंजे हिसे में आख़िरत? वाह, इहे लफ़्ज़ आहिनि हदीस मुबारक जा, कामिल लफ़्ज़, मतिलब वारा ऐं बहितरीन माना ॾियण वारा। असांजे हिसे में असां केरु आहियूं? हज़रत उमर साईं जन बि थिया,
असां में असां बि अची वियासीं इंशा ताला। अलाह से इंशा असांखे उन्हनि मां करे जिनजे हिसे में आख़िरत आहे। आमीन रब्बल आलमीन। 198। लाकिन तक़ौ रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा नुज़ुला। पर ॿिए माण्हू जेके ॾिना पंहिंजे पालण खां ॾिना छा, हिकु लिख में माण्हू वेही न थो चए न, ॾिना माना जंहिंखे ॿिए खे अज़ाब था ॾियो, तव्हां पंहिंजे घर में था ॾियो, ॿाहिरि था ॾियो, मुंहुं बिचड़ो करे ॻाल्हायूं था पिया, उहो अलाह कोन ॾिनंदासीं त ईअं न थींदो। कमज़ोर माण्हू हूंदो न त लत रखी माण्हू तेज़ ॻाल्हाईंदो, गारियुनि जा जवाब गारियुनि में ॾींदो, जो ज़ुबान अहिड़ी आहे, सब्र न थींदो। गार जो लफ़्ज़ त कटिजी ई कोन, मां चवां त इंतिहाई बदअख़लाक़ी आई आहे। जेकॾहिं किथे बि ग्रुपनि में गार जी ॻाल्हि ईंदी आहे न, त ॾाढो अफ़सोस थींदो आहे त हे पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं असां, ॻाल्हि कहिड़ी था कयूं। पर उहे माण्हू जेके ॾिना पंहिंजे पालण खां, तिन लाइ आहिनि बाग़। बाग़ छा आहे? जन्नातुनि, जन्नत माना बाग़, जन्नातुनि माना बाग़। उन में उन्हनि खे मिलंदो हा, वहनि थियूं वायूं, अनार ख़ालिदीन फ़ीहा। जेको ख़ालिदीन आहे न, मूंखे हिसाब सां मूंखे ॾाढो लफ़्ज़ वणंदो आहे इहो। ऐं जॾहिं जन्नत जो ज़िक्र अचे, जहन्नम जे ज़िक्र में बि ईंदो आहे, जन्नत जे ज़िक्र में बि ईंदो आहे। हिन आयत में ॾाढो मिठो लफ़्ज़ आहे। उहे माण्हू जेके ॾिना पंहिंजे फलनि खां, तिन आहिनि बाग़, वहंदियूं उन्हनि हेठां वायूं, नहरूं, सदाईं रहंदा उन में। नुज़ुल मिन इंदिल्लाह, नुज़ुल चइबो आहे महिमानी, अलाह जे तरफ़ां। मा इंदल्लाह ख़ैरुल लिल अब्रार। ऐं उहो जेकी अलाह वटि आहे सो चङो आहे भलाणनि लाइ। अबरार चइबो आहे भला, जे दुआ में पढ़ी आयासीं मां, अबरार माना भला। उन खां पोइ हाणे थी 199, 198 पूरी थी। ऐं बेशक कंहिं किताबनि वारनि मां अलबते उहे बि आहिनि जेके ईमान आणीनि था अलाह ते, ऐं उन ते जेकी लाथो वियो आहे तव्हां ना, ऐं जेकी तौरात यानी लाथो विया उन्हनि ना, उहे आजी कंदड़ आहिनि अलाह आॾो। नथा उहे ख़रीद कनि अलाह जे आयतुनि जो बसि मुल्ह थोरो, अलाह जे आयतुनि खे विकिणनि कोन था। ठीकु आहे, नाले जी आयत तफ़सीर में थो अचे त हीअ आयत असां सभिनी खे सो ॿुधो, आपशे जे बादशाह निजाशी, अस्मा लिखियलु आहे हुन में नालो, अस्मा जो मूंखे पक कोन्हे इहो, लाइ लथी हुई, अलाह पाकी बहितर तो ॼाणे थो पियो। पर उन शख़्स जे चवनि था त इहो आहे, हाणे अलाह खे मालूम आहे इहा ॻाल्हि त हुन लाइ आहे या न आहे, पर अंदाज़ो लॻायो जेकॾहिं इहा हुजे, उन शख़्स जे मर्तबे जो अंदाज़ो त लॻायो, छा अलाह पाक हुनजो शान बुलंद कयो। सबबु कहिड़ो हुयो? मुस्लमान खे तफ़्ज़ ॾिनई कुरैश खां, ऐं क़ुर ते यकीन करण जे करे, ऐं जंहिं ते क़ुर लाथो पियो आहे उन नबी सॻोरे खे सचो सम्झे। सुभाणे इहो हिन त मूंखे वाह काकड़ क़ुर डॉक्टर अब्दुल रसूल, ठीकु, उन ते अलाह पाक हुन एॾो दर्जो वधाए छॾियो। उलाए कलम अजर में रबे, ऐं उहे ई आहिनि जिन लाइ संदन अजुर आहे पालण वारो अलाह वटि। इन अलाह सही हिसाब, छो त अलाह तकिड़ो हिसाब वठंदड़ आहे। हाणे त कॾहिं हिते आयो आहे हुम, वरी हिते आयो आहे हुम, अलॻि हे तुम गॾियल, हिम गॾियल, डिफरेंट पोइ सम्झंदासीं त यानी तकिड़ो अलाह हिसाब वठंदड़ आहे। हिसाब भले तकिड़ो वठे, पर असांखे जेकॾहिं बख़्श करे छॾे त पोइ त वाह वाह न, बसि ॻाल्हि इहा ई आहे। हीअ आयत आहे 200 जी आयत, जिते आले इमरान ख़तमु थींदी। इहो छा थो चए? हाज़ी, हीअ जेका आयत, आयत वन सां न, हाज़ी आयतुनि ते हा आहे, आख़िरी आयत आहे कंहिंजी? आले इमरान जी। ऐं असां हिते पहिरियों त इहा पढ़ूं न, को शुकुर न कयूं, अलहमदुलिल्लाह लज़ी हदान अल्लाह, असांखे जे हिदायत ॾिनी एतिरो सिखण सम्झण जी लिहाज़ आहे हिन ॻाल्हि लाइ। बमा ॻाल्हि न थिए असांखे त सिख न थिया त कीअं पॉसिबल थिया असां लाइ। लौलान हदान अल्लाह, जेकॾहिं हिदायत ॾिना त मुमकिन ईंदो, कोशिशि पंहिंजी करणी आहे। पर ख़िताब कंहिंखे आहे? मोमिननि खे। कहिड़ो ख़िताब आहे? अल अवामिर माना हुकुम, अरबाअत, 4 हुकुम, छाजे लाइ? कामयाबी लाइ। आहे त इहा या अय्युहल्लज़ीन आमनू मोमिन खे ख़िताब आहे, हे ईमान वारो। चए थो, आयत चए थी इस्पिरू वसाबिरू वराबितू वतकुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। ई माना लिखियल आहिनि, सर्फ़ न आहे, सब्र करियो ऐं सब्र जी तरक़ी न करियो, जिहाद लाइ ख़र्चो, हिक ॿिए खे मज़बूत कयो ऐं ॿधी में रहो,
ऐं टिजो अलाह खां, एंड त इहा ई आहे न। अलाह खां न टिजंदो, भले तव्हां ॿधी कयो छा बि कयो, कुझु न थींदो। मन त इहो कामयाबु थियो। ग्रामर जो पार्ट आहे, ख़लक त इहो असां पोइ सिखंदासीं फ़िलहाल, बस बि न आहे। इंशाल्लाह पोइ असां सिखबो, इंशाल्लाह। ठीकु आहे। अलहमदिल्ला, ओवर टू यू, नईम साहब।